गब्बर सिंह पुछंदो हो त कितने आदमी थे? पर ही टिकटॉक ते ॻणींदा आहिनि त घणा ॾोकड़ थिया। त छा टिकटॉकर धाड़ेल पेश पवण बाद धाड़ेल गर्दी छॾे व्लॉगिंग कंदा? ऐं धाड़ेलनि जो दिलचस्प किरदार सिंध जो वीरापण मुच्छू बंगलाणी केरु आहे? कशमोर कंदकोट जे माण्हुनि जो हिकु ई मुतालबो आहे त हर दोरज दादागीरन खां मूंखे नफ़रत तवा आहियां इरफान अली बुघियो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो इरफान बुघियो ऑफिशियल यूट्यूब चैनल। पंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो, छाकाणि त हिते तव्हांजी ॻाल्हि थिए थी, हिते सिंध जी ॻाल्हि थिए थी। त अॼोके व्लॉग में पिण असां जेके 600 खां वधीक धाड़ेल जल्दी हथियार फिटा करण वारा आहिनि, इहो मामिलो छा आहे, इन में केतिरी अघु भराई थी आहे, जेके दावाऊं कयूं पियूं वञनि, कहिड़ा कहिड़ा उहे धाड़ेल हूंदा, उनजो जाइज़ो वठंदासीं। गॾोगॾु धाड़ेलनि जो हिकिड़ो दिलचस्प किरदारु आहे मुच्छू बंगलाणी, इन जी बि हिकिड़ी तमामु दिलचस्प कहाणी आहे, उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उहे कहिड़ा धाड़ेल आहिनि जेके शाइरनि खां शाइरियूं कराए, फनकारनि खां कलाम ॻाराईंदा आहिनि। उन्हनि शाइरनि में क्या इश्क मोहबत जी ॻाल्हि न हूंदी आहे, पर घणो करे धमकियूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। शाइरनि पारां धाड़ेलनि जे लहजे में शाइरी कई वेंदी आहे, जीअं त तूं शहर में निकिर तोखे आउं ॾिसी वठंदुसि, असां किलाशनकोफ जीतरिन जा फायर कंदासीं, इन क़िस्म जी शाइरी हूंदी आहे। त उहे कहिड़ा टिकटॉकर धाड़ेल आहिनि जेके शाइरी कराए कलाम ॻाराइनि था ऐं टिकटॉक ते अचण जो उन्हनि खे वॾो शौक़ु आहे। त पहिरीं जाइज़ो वठूं था त ही जेके दावा कई पई वञे त 600 खां वधीक उत्तर सिंध जा धाड़ेल, जंहिंमें वॾा ख़तरनाक धाड़ेल बि आहिनि, जिन ते लखे रुपया इनाम बि रखियलु आहे, उहे ओचितो छो हथियार फिटा करण ते राज़ी थी विया आहिनि। इहा सोशल मीडिया ताईं अञा ताईं दावा कई पई वञे। ऐं तव्हां कशमोर, कंदकोट, शिकारपुर, जेकबाबाद, घोटकी जे माण्हुनि सां जेकॾहिं तव्हां राब्तो कंदो, तव्हांखे ॿुधाईंदा त अॼुकल्ह इहो इशू जेको आहे तमामु उते हार्ड बणियलु आहे। चयो पियो वञे, दावा कई पई वञे त पहिरें मरहले में 200 खां वधीक जेके धाड़ेल आहिनि उहे जल्द हथियार फिटा करे सरकार आॾो पेश थींदा। ॿिए मरहले में 200, पोइ वरी 3 मरहले में वरी वधीक 200 धाड़ेल पेश थींदा। कोशिशूं पुलिस तरफ़ां, ॿियनि इदारनि तरफ़ां सरतोड़ कोशिशूं कयूं पियूं वञनि ऐं चयो पियो वञे, दावा कई पई वञे त उन जा कुझु नतीजा पिण साम्हूं आया आहिनि। पुलिस तरफ़ां इन्हनि धाड़ेलनि खे सोढ़ो करण लाइ संदन घर घाट ढाथा विया आहिनि, छाकाणि त कचे में रहियल आहिनि। पके में जेके संदन घर घाट आहिनि उन्हनि खे फ़िलहालु त ढाथो पियो वञे, संदन घर भातियुनि खे बि धमकाए पियो वञे त कीअं बि कराए इन्हनि धाड़ेलनि खे सरेंडर करण ते राज़ी कयो वञे। गॾोगॾु इन्हनि धाड़ेलनि सां जिन धुरिन जा राब्ता आहिनि, उन्हनि बि वॾियूं कोशिशूं कयूं आहिनि उन्हनि खे राज़ी करण लाइ, छाकाणि त वॾी पेशकश थी आहे। उन्हनि खे सज़ाउनि में नरमियुनि जे हवाले सां, केसनि में नरमियुनि जे हवाले सां वॾी पेशकश थी आहे। ऐं ज़रियनि तरफ़ां असां जेका ज़रियनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, त उन में ज़रियनि जो चवणु आहे त इहे धाड़ेल जेके हथियार फिटा कंदा, उन जो रेट पिण मुक़ररु कयो वियो आहे। जीअं जेकॾहिं कंहिं धाड़ेल किलाशनकोफ पेश कई त उनखे 2.5 लख रुपया ॾिना वेंदा। जेकॾहिं जीतरी पेश करे थो केरु धाड़ेल त उनखे 4 लख रुपया। बाक़ी रॉकेट लॉन्चर जे हवाले सां उन ज़रिए वटि उनजो रेट जी उनजी ख़बर न हुई उनखे। असां जॾहिं उनखां पुछियो त जेकॾहिं को धाड़ेल दर्शको पेश करे त उनजो रेट छा उनखे मिलंदो, त उन ज़रिए जो तव्हांखे ख़बर आहे त छा चवणु हो? संदसि चवणु हो त साईं, इहे धाड़ेल किथां था दर्शका पेश कनि। दर्शका हाणे घणनि माण्हुनि जे ज़हन में इहो सुवालु ईंदो त जेकॾहिं सभनि जी तादाद में धाड़ेल सरकार आॾो पेश थी वेंदा त पोइ काॾे वेंदा? दावा कई पई वञे त कुझु अरसे लाइ के त जेल हवाले थींदा, पोइ उन्हनि जा केसिस हलंदा ऐं सरकार तरफ़ां त इहा बि उन्हनि खे ऑफर कई पई वञे त उन्हनि जा केसिस जेके सरकारी आहिनि उहे वापसि वरिता वेंदा। पोइ जॾहिं इहे धाड़ेल जेल बेल भोगे थोरे अरसे लाइ वापसि ईंदा, पोइ छा कंदा? घणा माण्हू चवनि था त घणा धाड़ेल त टिकटॉकर थी वेंदा, व्लॉगर थी वेंदा, छाकाणि त अॼुकल्ह धाड़ेलनि जो जेको वॾो तादाद आहे, उन्हनि खे वॾो शौक़ु आहे टिकटॉक ते वॾो मशहूरु थियण जो।
उन्हनि जा वरी व्यूज़ बि न आहिनि। तव्हां ॾिसो न उन्हनि जूं आईडीज़ चेक कयो, लखनि हज़ारनि जे अंग में उन्हनि जा व्यूज़ ईंदा आहिनि। इन्हनि में जेके मशहूरु टिकटॉकर धाड़ियल आहिनि, उन्हनि में झरू बंगलाणी खे वॾो शौक़ु आहे टिकटॉक ठाहिण जो, फेसबुक ते अचण जो। उन खां सवाइ सद्दाम निंदवाणी जेको कुकारी गैंग जो चङो मुड़ुस सम्झो वञे थो, उहो बि टिकटॉक ते वॾो मशहूरु आहे। उन खां सवाइ माशूक जाफ़री, ईअं दर्जन अहिड़ा धाड़ियल आहिनि जेके टिकटॉक ते तमामु घणो मशहूरु आहिनि। हाणे तव्हां ॾिसो मोरे जो जेको वाक़ियो थियो, केतिरनि ई ॾींहंनि ताईं पूरे इलाइक़े में, पूरे मोरे तालुके में मोबाइल जा टावर बंदि कया विया। माण्हू ते जा जेके आम माण्हू हुआ उहे सख़्तु परेशान हुआ, छाकाणि त मोबाइल सिग्नल न हो, उहे राब्तो न पे करे सघिया। एमरजेंसी जी सूरत में बि राब्तो न पे करे सघिया। सरकार खे जेकॾहिं पंहिंजो मफ़ाद पूरो करिणो हूंदो आहे त ईअं सिग्नल्स बि टावर बि बंदि कया वञनि था। पर कच्चे वारे इलाइक़े में इहे टावर, मोबाइल कंपनियुनि जा टावर 24 कलाक हलंदड़ हूंदा आहिनि, बिना रोक टोक। इहे जेके कच्चे में वेठल धाड़ियल आहिनि, उहे इंटरनेट इस्तेमालु करे सोशल मीडिया ते पंहिंजा टिकटॉक ठाहींदा आहिनि, फेसबुक ते वीलॉग्स बि रखंदा आहिनि ऐं माण्हुनि खे अगवा करे उन्हनि जूं अज़ियतनाक वीडियोज़ बि शेयर कंदा आहिनि। पर कॾहिं बि सरकार इहे टावर्स बंदि कराइण जी कोशिशि न कई त जीअं घटि में घटि जेको सोशल मीडिया जो इहे हथियार इस्तेमालु कनि था, जंहिंजे वसीले बि इन्हनि धाड़ियलनि खे वॾी ताक़त मिले थी, उहो ख़तमु थी सघे। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त वाक़ई छा इहे धाड़ियल जेकॾहिं सरेंडर थियण खां पोइ सज़ा भोॻे था अचनि त उहे शरीफ़नि वारी ज़िंदगी गुज़ारींदा? न साईं मुंहिंजा, इहो तव्हांजी ख़ाम ख़्याली आहे। घणनि माण्हुनि जो चवणु आहे त इहे धाड़ियल वरी ॿीहर पाथारीदारी शुरू करे छॾींदा। मतिलबु त सिंध जे माण्हुनि जी इन्हनि धाड़ियलनि मां जान आजी थियणी नाहे, छाकाणि त जेको तरीक़ो इख़्तियार कयो वियो आहे, धाड़ियलनि ते शुरू खां वठी सरकार जो जेको हथु आहे उहो हल्को रहियो आहे। नतीजे में जेका सिंध अंदरि बदमनी आहे, धाड़ियलनि खे खुलियल छूट मिलियल आहे, उन जे नतीजे में सिंध जा माण्हू जेको अज़ाब भोॻे रहिया आहिनि, ख़ासि तौरु कशमोर कंदकोट ज़िले जा माण्हू, शिकारपुर ज़िले जा माण्हू, घोटकी ज़िले जा माण्हू, उन्हनि जी जेका दाद रसी करण वारो केरु तयारु न आहे। ॿ ॾींहं अॻु बि कशमोर में हिकु वॾी रैली कढी वई, जंहिंमें समन हज़ारनि जे तादाद में माण्हुनि शिरकत कई। संदनि इहो ई मुतालबो हो त ॿेली कीअं बि करे अमुन करायो, धरना हया वञनि था। पर सरकार हिन मामले खे संजीदा वठण लाइ अलाए छो तयारु नथी थिए। हीउ सरेंडर त कराए पियो वञे, पर छा सवाल इहो आहे त इन सरेंडर खां पोइ इहे धाड़ियल वाक़ई सुधरी वेंदा, सिंध में अमुन क़ाइमु थी वेंदो? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। उनजो जेको वॾो जवाबु अचे थो साम्हूं त इहो त वक़्ती तौरु त अमुन शायदि थी वञे, पर इहो मुस्तक़िल हल न आहे। हाणे अचूं था पाण धाड़ियलनि जे दिलचस्प किरदार मुच्छू बंगलाणी तरफ़। अब्दुल्ला उर्फ़ मुच्छू बंगलाणी लाइ चयो वञे थो त हू हिकु विचोले ज़मींदार घराणे सां तालुक़ु रखे थो ऐं हू शौक़ में हुन हल्कियूं ॾोहनि जूं वारदातूं शुरू कयूं, पोइ आहिस्ते 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 अगवा तरफ़ लथो, पोइ फुरलुट, पोइ ईअं वञी हुन कचो वसायो। मुच्छू बंगलाणी खे तव्हां जेकॾहिं ॾिसंदो, शायदि असांखे ख़बर न आहे, पर शायदि हुनजे वॾनि शहपरनि जे करे हुन ते शायदि इहो नालो पियो आहे। छाकाणि त तव्हां ॾिसंदा हूंदो त शहरनि जा जेके ॾोहारी हुजनि या ॿाराड़ियुनि जा ॾोहारी हुजनि, अक्सर ॾोहारियुनि मथां हिकिड़ा अजीब ग़रीब नाला रखिया वेंदा आहिनि, जीअं झरू बंगलाणी, मुच्छू बंगलाणी, विछू चांडियो। ईअं ई कराची में जेके दहशतगर्द हूंदा हुआ, लंगड़ा, लूला, इन क़िस्म जा हिननि ते नाला रखिया वेंदा आहिनि। त मुच्छू बंगलाणी लाइ चयो वञे थो त उहो हिन वक़्तु हिकिड़ो फेमस धाड़ियल आहे, छाकाणि त घरू वज़ीर बि मीडिया ॾो हुनजो ज़िक्र करे थो, हुनजो नालो खणे थो। लेडीज का वाक़े की बात की पॉइंट आउट किया है, वो मुच्छू बंगलानी गैंग है। मुच्छू बंगलाणी लाइ चयो वञे थो त हुनजो किरदारु ॾाढो दिलचस्प आहे। उन जी ज़िंदगी जेका आहे उहा ॾोहारी ज़िंदगी उहो गुज़ारे रहियो आहे, पर उन में बि चवनि था त हुनजा बि के उसूल आहिनि। इहो पिणु ॿुधायो वञे थो त मुच्छू बंगलाणीअ लाइ इहो मशहूरु आहे त जेकॾहिं फुर थियल सामान जी वापसी लाइ को माण्हू का धुर वटसि क़ुर शरीफ़ खणी वेंदी आहे त मुच्छू बंगलाणी क़ुर शरीफ़ खे मोट ॾींदो आहे, मान ॾींदो आहे ऐं क़ुर शरीफ़ खणी अचण ते समूरो सामान उहो उन धुर खे या उन माण्हू खे वापसि करे छॾींदो आहे।
ऐं हीउ जेको सरेंडर करे पियो मुछू बंगलाणी, उन लाइ पिणु कुझु धुरियूं दावा करे रहियूं आहिनि त संदसि वालदा जेका संदसि अमड़ आहे उन क़ुर शरीफ़ जो उनखे वास्तो ॾिनो, उन खां पोइ हू राज़ी थियो। तव्हां वीडियो में ॾिसी सघो था, हीउ मुछू बंगलाणी नज़र अची रहियो आहे। मुछू बंगलाणी खे ॾिसण खां पोइ असांखे जेको इंडिया जो मशहूरु धाड़ेल हूंदो हो वीरापण, जेको बाद में मारियो वियो पुलिस तरफ़ां, उनखे पोइ ख़बर न आहे त असली मुक़ाबले में मारियऊं या सिंध पुलिस वांगुरु उनखे फुल फ्राए करे छॾियूं। उहो तमामु वॾो मशहूरु हो इंडिया पाकिस्तान में, उन मथां फिल्म बि ठही। त हू बि पंहिंजनि मुछुनि जे करे, पंहिंजनि शेपरनि जे करे वॾो मशहूरु हो। त मुछू बंगलाणी खे ॾिसण खां पोइ घणनि माण्हुनि खे वीरापण यादि अची वञे थो। बहरहाल ॾिसिजे त ईंदड़ ॾींहंनि में कहिड़ी डेवलपमेंट थिए थी, छा हीअ जेके दावाऊं कयूं पियूं वञनि त समन जे अंग में धाड़ेल सरेंडर कंदा जल्दी। वाकई इन दावा में को दम आहे या हीअ रुॻो सोशल मीडिया जो ठकाउ आहे? पंहिंजो ऐं पंहिंजे हिन चैनल जो तमामु घणो ख़्यालु रखंदा। वरी मिलूं था इंशाअल्लाह नए विलाग सां गॾु।